अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल डोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल रमेश जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो आउं पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। ऐं दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद पूरी ज़ोर लॻाईंदो सोडल ऐं उनजे चाचे खे आज़ादु कराइण लाइ। इहे हाणे तव्हां ॾिसंदो त जल्द खां जल्द इहे हाणे आज़ादु थियण वारा आहिनि ऐं मुराद पूरी कोशिशि कंदो हिननि खे आज़ादु करण लाइ। जो हाणे दोस्तों ज़ोर इहो हूंदो त मां हर हाल में रैदन खे अगवा कयां, यानी उनखे गिरफ़्तार कयां, यानी उनखे हाणे काबू कयां। जेसीं ताईं हुनजे मथां ज़ुल्म नथो थिए, जेसीं ताईं हू कुझु बि न सुधरंदो। ऐं वरी उनखे ॻाल्हि सम्झ में ईंदी, उनजे करे उनखे हाणे अगवा करणो ई पवंदो। ऐं दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सोडल आज़ादु थी वेंदो। सोडल जो कावड़ इहो ईंदो त मां हर हाल में इनी ककर खे अगवा कयां, यानी सोडल जो चवण इहो हूंदो। जो सोडल चवंदा त उन मूं मथां ज़ुल्म कया आहिनि, मां उन ज़ुल्म जो हर हाल में उन खां पलांद वठंदुसि। जो हाणे मां पंहिंजा ज़ुल्म कॾहिं बि बर्दाश्त न कंदुसि, छो जो मां निधण कोन आहियां। ऐं ॿिए पासे रैदन पंहिंजे माण्हुनि खे मनाए करे छॾींदो। उन्हनि खे चवंदा त तव्हां हाली कॾहिं बि ॿाहिरि न निकिरजो, अगरि निकिरो था त सोचे सम्झी पोइ निकिरजो। तव्हां गॾ में निकिरजो, हूअं अकेलो केर बि न निकिरे, छो जो तव्हां अकेलो निकिरंदो त मुराद हाणे होश विञाए वेही रहियो आहे। हू हाणे कॾहिं बि तव्हांखे ज़िंदा न छॾींदो। जेकरे तव्हांजो भलो इन में त तव्हां हाणे घरां कॾहिं बि ॿाहिरि न निकिरजो। दोस्तों ककर चवंदो त असां दुश्मन जे ख़ौफ़ खां घर में वेही रहूं, ईअं असां कॾहिं बि नथा करे सघूं, छो जो असां घर में वेही वियासीं त पोइ दुश्मन इहो सोचींदो त हीअ 3 ॼणा कान घर में वेही रहिया, करे दुश्मन खे हार चाल खेॾण न ॾींदासीं। रैदन चवंदो त सोटर तोखे केरु सम्झाए, छो जो दुश्मन मथां हाणे का बि भरोसो न आहे। जो मुराद केॾी महिल बि तव्हांजे मथां हमलो करे सघे थो, उनजे करे तव्हांखे हाणे होशियारी सां रहणो पवंदो, जेसीं ताईं फ़ैसिलो नथो थिए। ऐं ॿिए पासे हाणे तव्हां ॾिसंदो त रेत शाहनवाज़ मुराद वारनि लाइ हाणे को न को चाल ज़रूरु कंदो, यानी उनखे फासाइण जी कोशिशि ज़रूरु कंदो। हिकु पासे पंहिंजा माण्हू उनजे पोयां बचे छॾींदो ऐं ॿिए पासे रैदन उनजे पोयां बचे छॾींदो। ऐं रैदन खे चवंदो त हुननि तव्हांजी इज़त में हथ विझा आहिनि, जेसीं अञा ताईं तव्हां कुझु बि न करे सघिया आहियो। शाहनवाज़ चवंदो त रैदन तूं हिते होश न विझा, तूं वञी हाणे मुराद खे मारे ॾेखार त मां तोखे मञां, पोइ मां इहो मञींदुसि त तूं शींहं आहीं। रैदन चवंदो त तुंहिंजो जल्द खां जल्द इहो तुंहिंजो ख्वाबु हाणे जल्द खां जल्द पूरो थियण वारो आहे। तूं हाणे ॾिसंदे त मुराद तुंहिंजे अॻियां मोल हूंदो। इन कम में हाणे कॾहिं बि देरि न थींदी। हिन मुंहिंजी इज़त में हथ विधा आहिनि, उन करे शाहनवाज़ चवंदो त तूं उन मथां हाणे ॿियाने बि रायत न कर। अगरि तूं उनखे कुझु बि न कंदे त पोइ हू आईंदा तुंहिंजे इज़त में वरी बि हथ विझी सघे थो। इन करे तोखे हाणे उनखे मारणो ई पवंदो, यानी उनखे सबक़ सेखारिणो ई पवंदो। ऐं ॿिए पासे ककर रैदन खे चवंदो त मूंखे हाणे हर हाल में गुलपरी खपे, जेसीं ताईं मां गुलपरी खे वापसि नथो कयां, जेसीं ताईं मूंखे सुकून कॾहिं बि न ईंदो। ऐं मां उनजे घर में यानी मुराद जे घर में हमलो करे पंहिंजी ज़ाल खे ज़रूरु उतां वठी ईंदुसि। रैदन चवंदो त तूं हाणे गुलपरी जो ख्वाबु दिलि मां लाहे छॾ, हाणे मुराद कॾहिं बि गुलपरी तुंहिंजे हवाले न कंदो, छो जो मुराद हाणे ज़िद्दी आहे। उन करे छो जो हू पंहिंजी भेण खे कॾहिं बि दुश्मन जे दर ते धिकण न पियो चाहे। तूं हाणे पंहिंजो ख्वाबु दिलि तां इहो लाहे छॾ त गुलपरी कॾहिं बि तुंहिंजे घर में ईंदो। ऐं ॿिए पासे अमा साइण रैस मंसूर खे चवंदो त तूं केॾी बि कोशिशि कर, बहरहाल ही क़ौम कॾहिं बि न उथंदी, न ई वरी जाॻंदी। ही क़ौम सुतल क़ौम आहे, ही पंहिंजा ज़ुल्म बर्दाश्त कंदी, बहरहाल पंहिंजे हक़नि लाइ कॾहिं बि न उथंदी। मंसूर चवंदो त ही क़ौम हर हाल में उथंदो, हर हाल में उथंदो। ऐं हिन क़ौम खे उथणु खपे पंहिंजे हक़नि लाइ। कॾहिं तव्हां ज़रूरु ॾिसंदो त ही क़ौम पंहिंजे हक़नि लाइ ज़रूरु विढ़ंदा, यानी पंहिंजे मतिलब ख़ातिर ज़रूरु विढ़ंदो ही क़ौम। ऐं हिकु ॾींहुं हिननि जे दिलनि मां ख़ौफ़ ख़तमु थी वेंदो, हिकु न हिकु ॾींहुं इहो ज़रूरु ईंदो। ऐं ॿिए पासे मुराद पीरल खे चवंदो त जेॾी महिल बि ही तोखे फोरू नज़र अचनि, यानी तोखे जॾहिं बि लोफर नज़र अचनि त तूं मूंखे ज़रूरु ॿुधाइजांइ। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।